सखर पुलिस शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर खे क़त्ल कंदड़ दहशतगर्द पकड़ में नाकाम। रुगो 3 सहूलतकारनि खे पकड़े आरामी थी वई। जान मोहम्मद महर खे विच शहर में क़त्ल कंदड़ जवाबदार अञा ताईं पकड़ में न आया। आईजी सिंध पारां क़त्ल केस जी जांच लाइ डीआईजी तनवीर आलम ओढो जे सरबराही में जोड़ियल कमेटीअ जो सखर में इजलास। केस जी जांच कंदड़ अमलदारनि खां ब्रीफिंग वरिती। जांच टीम वाक़े वारे हंध जो मुआयनो करण सां गॾु शाहिदनि जा बयान रिकॉर्ड कंदी। सदर आरिफ अलवी आर्मी एक्ट तरमीमी बिल ऐं ऑफिशियल सीक्रेट एक्ट तरमीमी बिल ते सही करे छॾी। आर्मी एक्ट तरमीमी बिल ऐं ऑफिशियल सीक्रेट एक्ट तरमीमी बिल सदर जी सही बात कानून थी विया। कानून त जेकॾहिं को शख़्स ॼाणे वाणे अमन अमान जो मसलो पैदा कंदो उन ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। 3 साल कैद जी सज़ा बि मिलंदी। सुप्रीम कोर्ट जे नामज़द चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी सां संदसि घरवारीअ जी जणावाला आमद मुतासिरनि खां तफ़सील वरिता। पेश आयल वाक़े ते अफ़सोस जो बि इज़हार। मुतासिर इलाइक़े में सफ़ाई न कराइण ते डीसी मथां कावड़ जो इज़हार। जस्टिस काज़ी फ़ाइज़ी सां चयो आहे त पाण खे मुसलमान सॾाईंदड़ वहशत ऐं ज़ुल्म जो मुज़ाहिरो कयो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे पैगंबर न मञींदड़ मुसलमान नथो थी सघे। तव्हां जी मदद करण मुसलमाननि ते फ़र्ज़ आहे। केपी जे 9 वज़ीरनि ते वधल निगरान काबीना हल्फ़ खणी वरितो। गवर्नर हाजी गुलाम अली निगरान काबीना खे हल्फ़ वरितो। काबीना में वज़ीरनि खां सवाइ 2 सलाहकार ऐं 1 ख़ासि मुआविन बि शामिल। निगरान काबीना में सऊद शाह, बैरिस्टर फेरोज़ जमाल, इरशाद कैसर, आसिफ अहमद रसूल बंगश, डॉक्टर नसीबुल्ला, मोहम्मद कासिम जान, इरशाद हुसैन ऐं आमिर अब्दुल्ला शामिल। सिंध जे निगरान काबीना पारां बि अॼु हल्फ़ खणण जा इम्कान। ज़रियनि मूजिबि निगरान वज़ीरनि जे हल्फ़ बर्दारीअ बाबति गवर्नर हाउस खे आगाह कयो वियो। रानीपुर जे पीरानी हवेलीअ में क़त्ल थियल फातिमा जी क़बर कुशाई। मेडिकल बोर्ड खानवाड़ पहुची वई। सख़्त सिक्योरिटीअ में क़बर कुशाई करे जुज़ा वरिता। बलूचिस्तान जे निगरान वॾे वज़ीर मीर अली मर्दान ख़ान टोमकी जी सदारत हेठि अमन अमान बाबति इजलास। अली मर्दान टोमकी चयो आहे त पुरअमन माहौल में साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं कराइण निगरान हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। पुलिस, लेवीज़ ऐं कानून लागू कंदड़ इदारा चूंडुनि लाइ पुरअमन माहौल क़ाइम करण खे यक़ीनी बणाइनि। सिंध हाई कोर्ट कराची ॾांहुं कणक जी मुंतक़िलीअ में रुकावटूं ख़त्म करे कणक जी फराहमी खे यक़ीनी बनाइण जो हुकुम ॾेई छॾियो। चीफ जस्टिस अहमद अली शेख मांगसना आहिनि त कराचीअ में बग़ैर कंहिं रंडक जे कणक अचणु घुरिजे। कणक कराची नथी पहुचे पर अफ़गानिस्तान पहुची वञे थी। कणक जी मुंतक़िलीअ ते पाबंदी को आम मामिलो न पर संगीन नोयत जो मामिलो आहे। अदालत ख़ुराक खाते जे अमलदारनि खे ईंदड़ ॿुधणीअ ते तलब करे वरितो। केटीएन न्यूज़ सखर जे ब्यूरो चीफ शहीद जान मोहम्मद महर जे कातनि जी गिरफ़्तारीअ लाइ एहतजाज जो सिलसिलो जारी। कश्मीर में कलम धणियुनि, डॉक्टर्स ऐं सिविल सोसाइटी पारां प्रेस क्लब कश्मीर खां नादरा चौक ताईं रैली कढी वई। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल खे हिकु हफ़्तो गुज़री वियो पर पुलिस कुझु बि नाहे कयो। दादू जी अदालत मेहड़ क़त्ल केस जी ॿुधणी 11 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी। अदालत पारां सरदार चांडियो जे गैर हाज़िरीअ ते कावड़ जो इज़हार। फरियादी धुर्जी उमेर रुबाब चांडियो मॉडल कोर्ट में पेश थी। अॻूणो एमपी बुरहान चांडियो, अॻूणो एसएचओ करीम बख्श चांडियो ऐं ॿिया अदालत में पेश थिया।